अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंधी सोप सीरियल दर्दनि जो देश। त दर्दनि जो देश बाबति अॼु हिन वीडियो में ॻाल्हाईंदा त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त दर्दनि जो देश जो तमामु जल्द केटिन ते अचण वारो आहे ऐं काफ़ी टाइम सां हिन जा प्रीमियम रिलीज़ थिया। उन खां पोइ वरी त हिन ड्रामे बाबति तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं त हीउ ड्रामो तमामु जल्द ईंदड़ महीने हिन हिकु ड्रामे खे केटिन ते रिलीज़ कयो वेंदो ऐं हाणे हिन जो जल्दी रिलीज़ थियण जो वॾे में वॾो इहो सबबु आहे जो सिंध टीवीअ ते नओं ड्रामो ज़हर ज़िंदगी उन जी शूटिंग थी रही आहे। उन केटिन वारनि जो ख़्यालु आहे त हिन ड्रामे खां अॻु में असां दर्दनि जे देश खे रिलीज़ कयूं त जीअं उहो पंहिंजो जेका हुनखे कामयाबी मिलणी आहे उहा हिनखे हुन ड्रामे खां अॻु में मिले। छो त उहो जॾहिं रिलीज़ थियो त हिन जो पाण में मुक़ाबिलो थींदो ऐं काफ़ी माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त ज़हर ज़िंदगी जेको ड्रामो आहे उहो केटिन जे हिन ड्रामे दर्दनि जे देश खे मारे वेंदो। हिन जी वधीक व्यूअर्स ॾिठो वञे त दर्दनि जो देश वधीक हुन ड्रामे खां कामयाबु थींदो, छो त हिन ड्रामे में वधीक सीनियर ऐं बहितरीन ऐं सुठा अदाकार खयल आहिनि। जॾहिं त ज़हर ज़िंदगी जी ॻाल्हि कयूं त हिन ड्रामे में अहिड़ो को ख़ासि उमेद अली कलड़, हुन खां अलावा इम्तियाज़ वाग, आज़म बेंगल, अज़ीज़ कमरे, हुन खां अलावा को बि अहिड़ो ॿियो सीनियर अदाकार हिन ड्रामे में नज़र न अची रहियो आहे। वधीक ॾिसूं हिन ड्रामनि मां कहिड़ो वधीक कामयाबु थिए थो।